जहर जिंदगिया जहर जिंदगिया कहता ना तोखे मुझी जबान ते भरोसो कोन ईंदो। इहा मुझी चाल न पर इन्हनि चरनि जी बेवकूफ़ी आहे। सियाणनि सच चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबन कामयाब थी वेंदो? छा रबन खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, छा रबन पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में त अव्हांखे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबन ऐं रबन जे घर जे मथां ज़ुल्म कंदो, ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। कहता ना तोखे मुझी जबान ते भरोसो कोन ईंदो। इहा मुझी चाल न पर इन्हनि चरनि जी बेवकूफ़ी आहे। सियाणनि सच चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबन कामयाब थी वेंदो? छा रबन खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, छा रबन पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में त अव्हांखे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबन ऐं रबन जे घर जे मथां ज़ुल्म कंदो, ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।
सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबन कामयाब थी वेंदो? छा रबन खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, छा रबन पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीन कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में त अव्हांखे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबन ऐं रबन जे घर जे मथां ज़ुल्म कंदो, ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबन कामयाब थी वेंदो? छा रबन खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, छा रबन पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीन कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में त अव्हांखे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबन ऐं रबन जे घर जे मथां ज़ुल्म कंदो, ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा
खे ॻोल्हण में रबन कामयाब थी वेंदो। छा रबन खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि। छा रबन पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो, जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में तव्हांजी खे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी, जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबन ऐं रबन जे घर जे मथां ज़ुल्म कंदो। ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे, मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबन कामयाब थी वेंदो? छा रबन खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि? छा रबन पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो, जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में तव्हांजी खे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी, जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबन ऐं रबन जे घर जे मथां ज़ुल्म कंदो। ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे, मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबन कामयाब थी वेंदो? छा रबन खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि? छा रबन पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते
जी मौत मारण में कामयाब थी वेंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो, जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी, ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में तव्हांजी खे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठु वञी करे उते पनाह वठंदी, जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबनि ऐं रबनि जे घर जे मथां ज़ुल्म कंदो। ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे, मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबनि कामयाब थी वेंदो? छा रबनि खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, छा रबनि पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो, जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो हिकु तरफ़ कॉमेडी, ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में तव्हांजी खे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन ई नए वॾेरे जे ॻोठु वञी करे उते पनाह वठंदी, जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबनि ऐं रबनि जे घर जे मथां ज़ुल्म कंदो। ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे, मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबनि कामयाब थी वेंदो? छा रबनि खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, छा रबनि पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो, जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि,
पर सजाद समो एक तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में तव्हांजी खे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन्ही नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबनि ऐं रबनि जे घर जे मथां ज़ुल्म कंदो। ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। सियाणनि सथ चयो आहे त अशराफ घटि कमीनो ज़ोर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थियण वारो आहे, मां अव्हांखे हिन वीडियो में तफ़सील सां ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधायां त अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV। जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 304, 305, 306 एपिसोड में छा थींदो? छा मीरा खे ॻोल्हण में रबनि कामयाब थी वेंदो? छा रबनि खे माउ जेका वाइदो ॾिनो आहे त जेकॾहिं हाणे कमीने कमाल ख़ान सां थोरी बि रिआयत कई त मां तोखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि, छा रबनि पंहिंजी माउ जो चयो वठंदो ऐं कमीने कमाल ख़ान खे सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जी मौत मारण में कामयाब थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 310 एपिसोड खां पहिरियां ई हिकु अहिड़ो वॾेरो ज़ालिम कमाल ख़ान जीअं तव्हांजे साम्हूं पेश थींदो, जंहिंजो कमदार जो किरदारु करे पियो सजाद समो, जेको बहितरीनु कॉमेडी अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त अकबर उतरादी, वाहिद रज़ा ऐं उन सां गॾोगॾु खजू ॿिया केतिरा ई कॉमेडी अदाकार आहिनि, पर सजाद समो एक तरफ़ कॉमेडी ॿी तरफ़ शैतानीअ जो किरदारु अदा कंदो। नाज़रीन, कमदार जे किरदार में तव्हांजी खे तफ़सील ॿुधाई आहे, पर मीरा इन्ही नए वॾेरे जे ॻोठ वञी करे उते पनाह वठंदी जिथे ही वॾेरो कमाल ख़ान सां सौदेबाज़ी कंदो। इहा सौदेबाज़ी कंदो त तुंहिंजो हिकु महिमान असां वटि क़ैद आहे, जेकॾहिं तूं चाहीं थो त मूंखे भारी रक़म ॾेई करे पंहिंजो ई महिमान वठी वञी सघीं थो। नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां कमाल ख़ान जो पग मट यार थी वेंदो। इहो ज़ालिम वॾेरो बि रबनि ऐं रबनि जे घर जे मथां ज़ुल्म कंदो। ॿी तरफ़ मीरा जे मथां आशिक़ बि थी पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।